ओम शांति। अॼु जो मुंहिंजी तारीख़ आहे 10/8/2026। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार जीअं बाप उपकारनि ते बि उपकार कंदा आहिनि ईअं तव्हां बि फॉलो फादर करो, सुखदाई ठहो, हिन देह खे भुलिजंदा वञो। देही अभिमानी रहण जो प्रश्न। देही अभिमानी रहण वारे ॿारनि जी मुख्य निशानियूं छा हूंदियूं? उत्तर आहे उन्हनि खे आपस में ॾाढो रूहानी प्रेम हूंदो। उहे कॾहिं हिक ॿिए जी खामियूं व कमियूं वर्णन न कंदा। उहे ॾाढा सुखदाई हूंदा। चोथों आहे उनजी ख़ुशी कॾहिं गायब न थींदी, सदा अपार ख़ुशी में रहंदा, कॾहिं मतभेद में न ईंदा। असां आत्मा भाव आहियूं हिन स्मृति सां गुणग्राही हूंदा। उन्हनि खे सभिनि जा गुण ई ॾेखारे में ॾींदा। उहे ख़ुदि बि गुणवान हूंदा, ॿियनि खे बि गुणवान ठाहींदा। उन्हनि खे हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई बि यादि न ईंदो। त देही अभिमानी केरु हूंदो? जंहिंजो आपस में आत्मिक प्रेम हुजे, हिक ॿिए जी खामियूं न वर्णन करनि। उहे ॾाढा सुखदाई हूंदा। उन्हनि जी ख़ुशी कॾहिं गायब न थींदी, सदा अपार ख़ुशी में रहंदा, कॾहिं मतभेद में न ईंदा। आत्मा भाभा जी स्मृति सां गुणग्राही हूंदा। अवगुण न ॾिसंदा, गुण ई ॾिसंदा, गुणवान हूंदा, ॿियनि खे गुणवान ठाहींदा। उन्हनि खे हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई बि यादि न ईंदो। ओम शांति। ऊचे ते ऊचे बेहद जे बाप जे सम्मुख तव्हां सभु ॿार वेठा आहियो। तव्हां केतिरा भाग्यशाली आहियो जो अहिड़ो बाप तव्हांखे मिलियो आहे। तव्हां ज्ञान सागर बाप जे पास आया आहियो, ज्ञान रत्न सां झोली भरण, कमाई करण आया आहियो। है न, तव्हां केतिरा भाग्यशाली आहियो जो अहिड़ो बाप मिलियो आहे। तव्हां ज्ञान सागर बाप वटि आया आहियो, ज्ञान रत्न सां झोली भरण, कमाई करण आया आहियो। बाप तव्हां मिठे मिठे ॿारनि खे केतिरो ऊच वठी वेंदा आहिनि। बाबा त सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे ई ॾिसंदा आहिनि, उन्हनि खे त कंहिंखे यादि न करिणो आहे। इन्हनि जी आत्मा खे त बाप खे यादि करिणो आहे। बाबा चवंदा आहिनि असां ॿई तव्हां ॿारनि खे ॾिसंदा आहियूं। मुंहिंजी आत्मा खे त साक्षी थी न ॾिसणो आहे न, परंतु बाप सां गॾु मां बि ॾिसंदो आहियां, बाबा सां गॾु रहंदो आहियां। ब्रह्मा बाबा चवनि था उनजो ॿारु आहियां न, त साथ में ॾिसंदो आहियां। मां विश्व जो मालिक ठही घुमंदो आहियां, जीअं की मां ई कंदो आहियां। मां दृष्टि ॾींदो आहियां। देह सहित सभु कुझु भुलिजणो हूंदो आहे, बाक़ी बाप ऐं ॿार जे हिकु थी वेंदा आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि मिठे ॿार ख़ूब पुरुषारत करो। जीअं बाबा उपकारनि ते बि उपकार कंदा आहिनि ईअं तव्हां बि फॉलो फादर करो, सुखदाई ठहो। आपस में कॾहिं लड़ो झगड़ो न, पंहिंजे खे आत्मा सम्झी हिन देह खे भुलिजंदा वञो। सवाइ हिकु बाप जे ॿियो कोई यादि न अचे। हीअ बि जीअं जीते जी मौत जी अवस्था आहे। हिन दुनिया सां जीअं मरियल आहियो, चवंदा बि आहिनि न तव्हां मरियो मरी वई दुनिया। हिते तव्हां जीते जी मरणो आहे। शरीर जो भान छॾंदा वञो, एकांत में वेही अभ्यास करो। सवेरे एकांत में वेही पाण सां गॾु ईअं ॻाल्हियूं करो। ॾाढो उमंग सां बाप खे यादि करो। बाबा बसि हाणे असां तव्हांजी गोद में आया की आहियां। बसि हिक जी ई यादि में शरीर जो अंत थिए, हिनखे चइबो आहे एकांत। एकांत छा हूंदो आहे? हिक जी ई यादि में अंत थी वञे, हिनखे चइबो आहे एकांत। बाबा खे यादि कंदे कंदे इहे शरीर रूपी चमड़ी छुटिजी वेंदी। तव्हां ॼाणंदा आहियो ये पुराणी दुनिया, पुराणी देह खलास थियणी आहे। बाक़ी पुरुषारत जे लाइ थोरो संगम जो समय आहे। ॿार पुछंदा आहिनि बाबा ये पढ़ाई केसि ताईं हलंदी? बाबा चवंदा आहिनि जेसि ताईं देवी राजधानी स्थापना थी वञे तेसि ताईं ॿुधाईंदा रहंदासीं, पोइ ट्रांसफ़र थींदा नई दुनिया में। ये पुराणो शरीर आहे न, कुझु न कुझु कर्म भोग बि हलंदो रहंदो आहे। इन में बाबा मदद कंदा।
ये उम्मीद न रखणो, दीवालो निकितो बीमारी थी। बाबा चईंदा इहे तव्हांजो हिसाब किताब। हाँ, पोइ बि योग सां आयु वधंदी आहे। पंहिंजी महिनत करो, कृपा न करो, कृपा न मांगो। बाबा खे जेतिरो यादि कंदो हुन में कल्याण आहे। जेतिरो थी सघे योग बल सां कमु कढो। भक्ति मार्ग में बि ॻाईंदा आहिनि न, मूंखे पलकनि में छुपाए, प्रिय चीज़ खे नूरे रतन प्राण प्यारो चइबो आहे। इहे बाबा त ॾाढो प्रिय आहे, परंतु गुप्त आहे। उन्हनि जे लाइ लव अहिड़ो हुजिणो खपे जो ॻाल्हि न पुछो। ॿारनि खे त बाप पंहिंजी पलकनि में छुपाईंदा ई आहिनि। पलकियूं कोई अखियूं न आहिनि, इहे त ॿुधी जी ॻाल्हि आहे। मोस्ट बिलवेड निराकार बाबा असांखे पढ़ाइनि था। उहो ज्ञान सुख प्यार जा सागर आहिनि। अहिड़ा मोस्ट बिलवेड बाबा सां गॾु केतिरो प्यारु हुजिणो खपे। ॿारनि जी केतिरी निष्काम सेवा कंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि। केतिरो मिठो बाबा आहिनि, केतिरा निरंकारी ठही तव्हां ॿारनि जी सेवा कंदा आहिनि। बाबा तव्हां ॿारनि खे एतिरो प्यार सां सेवा करणी खपे। श्रीमत ते हलणो खपे। किथे पंहिंजी मत ॾेखारे त तक़दीर खे लकीर लॻी वेंदी। तव्हां ॿारनि खे आपस में ॾाढो रूहानी प्रेम हुजिणो खपे, परंतु देह अभिमान में अचण जे कारण उहो प्यार हिक ॿिए में न रहंदो। हिक ॿिए जी खामियूं ई कढंदा रहंदा आहिनि। फलाणो अहिड़ो आहे, उहो हीअं कंदो आहे। तव्हां जॾहिं देही अभिमानी हुया त कंहिंजी खामियूं न कढंदा हुआ। आपस में ॾाढो प्यारु हुयो। हाणे पोइ उहा अवस्था धारण करणी आहे। पहिरियों त केतिरा मिठा हुया, पोइ अहिड़ो मिठो सदा सुखदाई ठहो। देह अभिमान में अचण सां दुखदाई ठहिया आहियो त रूहानी ख़ुशी ग़ाइबु थी वेंदी आहे। लाइफ बि नंढी थी वेंदी आहे न। हाणे पोइ बाबा आहिनि तव्हांखे सतो प्रधान ठाहे करे सदा सुखदाई ठाहिणु। तव्हां जेतिरो बाप खे यादि कंदा रहंदा ओतिरो खामियूं निकिरंदी रहंदी, मतभेद निकिरंदो वेंदो। इहो पको यादि रहे, असां आत्मा भाउ आहियूं। आत्मा भाउ खे ॾिसण सां सदैव गुण ई ॾेखारे में ॾींदा। सभिनि खे गुणवान ठाहिण जी कोशिशि करो। अवगुणनि खे छॾे गुणनि खे धारण करो। कॾहिं कंहिंजी ग्लानी न करो। कोई में अहिड़ी खामियूं आहिनि जो ख़ुदि बि सम्झी न सघंदा आहिनि कि असां में इहे खामियूं आहिनि। कोई में अहिड़ी खामियूं हूंदियूं आहिनि जो ख़ुदि बि न सम्झी सघंदा कि असां में इहे खामियूं आहिनि। इहे त पंहिंजे खे ॾाढो सुठो सम्झंदा आहिनि, परंतु खामियूं हुजण जे कारण किथे न किथे उल्टा बोल निकिरी पवंदा आहिनि। सतो प्रधान अवस्था में इहे ॻाल्हियूं न हूंदियूं आहिनि। पंहिंजे पाण खे ॾिसो, असां केतिरा मिठा ठहिया आहियूं। असांजो बाबा सां गॾु केतिरो लव आहे। बाबा सां गॾु लव अहिड़ो हुजे जो हिकदमि चटकी पए बाबा सां। बाबा तव्हां असांखे केतिरो ऊच समझदार ठाहींदा आहियो, स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहियो। अहिड़े हीअं अंदरि में बाप जी महिमा करे गदगद थियणो खपे। रूहानी ख़ुशी में रहणो खपे। ॻाईंदा बि आहिनि, ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। बाबा सां मिलण जी बि केतिरी ख़ुशी रहणी खपे। संगम ते ई तव्हां ॿारनि खे 21 जन्मनि जे लाइ सदा ख़ुशी में रहण जी खुराक मिलंदी आहे। संगम ते ई असांखे सदा ख़ुशी में रहण जी खुराक मिलंदी आहे। पोइ कोई खे बि कंहिं ॻाल्हि जी चिंता न रहंदी आहे। कॾहिं हाणे केतिरी चिंतायूं आहिनि, इन करे हुनजो असरु शरीर ते पवंदो आहे। तव्हांखे त कोई ॻाल्हि जी चिंता न आहे। ख़ुशी जी खुराक तव्हां हिक ॿिए खे खिलाईंदा रहो। हिक ॿिए जी इहा ज़बरदस्त ख़ातिरी करणी आहे। अहिड़ी ख़ातिरी मनुष्य जे करे न सघंदा आहिनि। तव्हां बाप जी श्रीमत ते इहे ख़ातिरी कंदा आहियो। ख़ुशि ख़िलाफ़त बि इहा आहे न। कहिड़ी ख़ुशि ख़िलाफ़त आहे? कंहिंखे बाप जो परिचय ॾियणु।
कंहिंखे बाप जो परिचय ॾियण न ख़ुशि ख़िलाफ़त बि इहा ई आहे बाबा जी त ये ज्ञान और योग जी फर्स्ट क्लास वंडरफुल खुराक आहे। ये खुराक हिकु ई रूहानी सर्जन द्वारा मिलंदी आहे। मनमना भव मध्याजी भव बस 2 वर्जन्स ये खुराक आहे। मोस्ट बिलवेड बाबा सां विश्व जी बादशाही मिलंदी आहे। ये कोई घटि ॻाल्हि थोरी आहे। इहे 2 वचन ई नामी ग्रामी आहिनि। इन 2 वचननि सां तव्हां एवर हेल्दी वेल्दी ठही वेंदा आहियो। कहिड़ो मनमना भव मध्याजी भव त तव्हां ॿारनि खे इन ॻाल्हियुनि जो सिमरन करे हर्षित रहणो आहे। गॉडली स्टूडेंट लाइफ इज़ दी बेस्ट। ये गायन बि हाणे जो ई आहे। जेतिरो थी सघे हिक ॿिए खे रूहानी खुराक पहुचायो। हिक ॿिए जी उन्नति करो। हिन में टाइम वेस्ट न करो। बाबा जी यादि में हिन सृष्टि ते अचो। हिक ॿिए खे बाबा जो परिचय ॾियो। वरी बुद्धि योग मथे ॾाढो धैर्य सां गंभीरता सां सम्झ सां बाप खे यादि करो। पंहिंजी जीवन हीरे जहिड़ो ठाहियो। मिठे ॿार बाबा जी जो श्रीमत मिलंदी आहे, हुन में गफ़लत न करणी आहे। बाबा खे संदेश सभिनि खे पहुचाइणो आहे। बाबा जो मैसेज सभिनि खे मिलणो त आहे न। मैसेज ॾाढो सहज आहे। सिर्फ़ु चओ पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो ऐं कर्मेंद्रियनि सां मनसा वाचा कर्मणा कोई बि बुरो कर्म न करणो। हिकु ॾींहुं तव्हांजे हिन साइलेंस बल्ब जो आवाज़ु निकिरंदो। दिन प्रतिदिन तव्हांजी उन्नति थींदी वेंदी। तव्हांजो नाम बालो थींदो वेंदो। सभु सम्झंदा इहा सुठी संस्था आहे, सुठो काम करे थी। रास्तो बि ॾाढो सहज ॿुधाईंदा आहिनि। इहे ब्राह्मणनि जो झाड़ ॾाढो वधंदो वेंदो। प्रजा ठहींदी वेंदी। सेंटर्स ॾाढा वृद्धि खे पाईंदा। तव्हांजी प्रदर्शनी बि गांव गांव में वेंदी। तव्हां ॿारनि खे वॾी भारी सर्विस करणी आहे। तव्हांजे नए नए सेंटर्स खुलंदा वेंदा, जंहिंमें अनेक मनुष्य अची करे पंहिंजी जीवन हीरे जहिड़ी ठाहींदा वेंदा। तव्हांखे ॾाढो प्यार सां हिक हिक जी संभाल करणी। तव्हांखे ॾाढो प्यार सां हिक हिक जी संभाल करणी। किथे कंहिं वीचारनि जो पेर खिसकी न वेंदो। जेतिरा जास्ती सेंटेंस हूंदा ओतिरी जास्ती अची करे जीअदान पाईंदा। जॾहिं तव्हां ॿारनि जो प्रभाव निकिरंदो त ॾाढा सॾु कंदा कि हिते अची करे असांखे मनुष्य खां देवता ठाहिण जो राजयोग सेखारियो। अॻियां हली करे ॾाढो धूमधाम थींदी कि उहो ई भॻवानु अची करे आबू में पधारियो आहे। तव्हां ॿार ॾिसो था कि हिन समय पुराणी दुनिया में अनेक इंटरनेशनल रोल आहिनि। हाणे इहे सभई रोला ख़तमु थियणा आहिनि। इन्हनि जी तव्हांखे कोई बि फ़िक्रात न करणी आहे। तव्हां सभिनि खे ॿुधायो कि इन्हनि जी परवाह न करो। हाणे ये पुराणी दुनिया वई की वई। इन में मोह न रखणो आहे। अगरि मोह हूंदो, हृदय शुद्ध न हूंदो त अपार ख़ुशी में न रहंदा। ॿारनि खे अथाह ज्ञान धन जो खज़ानो मिलंदो आहे त ख़ुशी रहणी खपे। ज्ञान धन मिलंदो आहे त असांखे ॾाढी ख़ुशी रहणी खपे। जेतिरो हृदय शुद्ध हूंदो ओतिरो ॿियनि खे बि शुद्ध ठाहींदा। योग जी स्थिति सां ई हृदय शुद्ध ठहींदो आहे। तव्हां ॿारनि खे योगी ठाहिण जो शौक़ु हुजणु खपे। अगरि देह में मोह आहे, देह अभिमान रहंदो आहे त सम्झो असांजी अवस्था ॾाढी कची आहे। देही अभिमानी ॿार ई सचो डायमंड ठाहींदा आहिनि।
हिन करे जेतिरो थी सघे देही अभिमानी ठहो, अभ्यास करो। अच्छा मीठी मीठी सिगरेट ॿारनि प्रति माता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप समान निरंकारी ठही ॾाढो प्यार सां सभिनि जी सेवा करणी आहे। श्रीमत ते हलणो आहे, पंहिंजी मथे हली करे तक़दीर खे लकीर न लॻाइणो। ॿियो आहे संगम ते बाप द्वारा जो ख़ुशी जी खुराक मिली आहे, उन खुराक खाईंदे खिलाईंदे रहणो आहे। पंहिंजो टाइम वेस्ट न करिणो आहे। वॾे धीर सां गंभीरता सां सम्झ सां बाप की यादि करे पंहिंजी जीवन हीरे जहिड़ी ठाहिणी। ॾाढी सम्झ सां धैर्यता सां गंभीरता सां बाप खे यादि करो, है न। पंहिंजी जीवन हीरे जहिड़ी ठाहियो, पंहिंजी जीवन हीरे जहिड़ी ठाहियो। वरदाना आसक्ति के अनासक्त में परिवर्तन करण वारा शक्ति स्वरूप ठहो। शक्ति स्वरूप ठहण लाइ आसक्ति के अनासक्त में बदली करो। पंहिंजी देह में संबंधन में कोई में भी पदार्थ में यदि काथे भी आसक्ति आहे त माया भी अची सकती आहे और शक्ति रूप न ठही सघंदा आहिनि, है न। इन करे पहिरियों अनासक्त ठहो तॾहिं माया जे विघ्ननि जो सामनो करे सघंदा। मतिलबु कोई बि इच्छा अगरि असां में हूंदी त असांखे माया जो सामनो करिणो पवंदो। अगरि आसक्ति न हूंदी, अनासक्त हूंदासीं त विघ्ननि जो सामनो करे सघंदासीं। विघ्न अचण ते चिल्लाइण व घबराइण जे बजाए शक्ति रूप धारण करो त विघ्न विनाश थी वेंदो। स्लोगन रहम निस्वार्थ ऐं लगाव मुक्त हुजे, स्वार्थ वारो न। जो असां रहम कंदा आहियूं हिक ॿिए जे मथां उहो निस्वार्थ हुजे, लगाव मुक्त हुजे, स्वार्थ वारो न हुजे भई हिन सां मुंहिंजो भलो थींदो। मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य। जीवन जी आश पूर्ण थियण जो सुहावनो समय। असां सभी आत्माउनि जी ॾाढी समय सां इहा आश आहे कि जीवन में सदा सुख शांति मिले। हाणे ॾाढे जन्मनि जी आश कॾहिं त पूर्ण थींदी न। हाणे इहो असांजो अंतिम जन्म आहे, हुन अंत जे जन्म जी बि अंत आहे। अहिड़ो कोई न सम्झे कि मां त हाणे नंढो आहियां। नंढे वॾनि खे सुख त खपे न, परंतु दुख कंहिं चीज़ सां मिलंदो आहे उनजो बि पहिरियों ज्ञान खपे। हाणे तव्हांखे नॉलेज मिली आहे कि हिन 5 विकारनि में फसण जो कारण इहे कर्म बंधन ठहियो आहे। उन्हनि खे परमात्मा जी यादि जी अग्नि सां भस्म करिणो आहे, है न। 5 विकारनि में फसण जे कारण इहे कर्म बंधन ठहियो आहे असांजो। उन्हनि खे परमात्मा जी यादि जी अग्नि सां भस्म करिणो। ये कर्म बंधन सां छूटण जो सहज उपाय आहे। बाबा जी यादि में विकारनि से मुक्त थियो। इन सर्वशक्तिवान बाबा खे हलंदे फिरदे श्वास यादि करो। हाणे इहे उपाय ॿुधाइण जी सहायता ख़ुदि परमात्मा जी करे कंदा आहिनि, परंतु हिन में पुरुषार्थ हर हिकु आत्मा खे करिणो आहे न। परमात्मा त बाप टीचर गुरु रूप में आया आहिनि, असांखे वरसो ॾींदा आहिनि, त पहिरियों हुन बाप खे बाप जो त थियणो आहे न। पोइ टीचर सां पढ़ाई पढ़णी आहे, पोइ पढ़ाई सां भविष्य जन जन्मांतर सुख जी प्रालप ठहींदी। अर्थात जीवन मुक्त पद में पुरुषार्थ अनुसार मर्तबो मिलंदो, है न। त पहिरियों हुन बाप जो थी वञिणो आहे, पोइ टीचर सां पढ़ाई पढ़णी आहे,
जी पढ़ाई सां भविष्य जनरल मां त सुख जी प्रालब्ध मिलंदी, अर्थात जीवन मुक्त पद में पुरुषार्थ अनुसार मर्तबो मिलंदो ऐं गुरु रूप सां पवित्र ठाहे मुक्ति ॾींदा। पहिरियों बाप जो ठहो, पोइ पढ़ाई सां सुख जी प्रालब्ध, पद जी प्राप्ति ऐं गुरु सां पवित्र ठही मुक्ति धाम में वेंदासीं। त हिन राज खे सम्झी अहिड़ो पुरुषार्थ करिणो आहे। ये टाइम आहे पुराणी ये टाइम आहे पुराणो खातो ख़त्म करे नई जीवन ठाहिण जो। हिन समय जेतिरो पुरुषार्थ करे पंहिंजी आत्मा खे पवित्र ठाहींदव, ओतिरो ई शुद्ध रिकॉर्ड भरिजंदो, पोइ सॼो कल्प उहो हलंदो। जो सॼे कल्प जो मदार हिन समय जी कमाई ते आहे। ॾिसो, हिन समय ई तव्हांजे आदि मध्य अंत तव्हांखे ज्ञान मिलंदो आहे। असांखे त देवी देवता ठहिणो आहे, पंहिंजी चढ़ती कला आहे। पोइ हुते वञी करे प्रालब्ध भोगंदासीं। हुते देवताउनि खे बाद में पतो न पवंदो आहे कि असां किरंदासीं। अगरि इहे पतो हुजे त सुख भोगण पोइ किरणो आहे, त किरण जी चिंता में सुख बि भोगे न सघंदा आहिनि। त ईश्वर क़ाइदो रचियलु आहे कि मनुष्य सदा चरण जो पुरुषार्थ कंदो आहे, अर्थात सुख जे लाइ कमाई कंदो आहे। परंतु ड्रामा में अधु पार्ट ठहियल आहे। जीअं राज खे हाणे ॼाणंदा आहियूं, परंतु जंहिं समय सुख जी बारी आहे त पुरुषार्थ करे सुख वठिणो आहे। इहो पुरुषार्थ जी खूबी आहे। एक्टर जो कमु आहे एक्ट करण समय संपूर्ण खूबी सां पाठ वॼाइणु, जो ॾिसण वारा हीयर वाह वाह करनि। इन करे हीरो हीरोइन जो पाठ देवताउनि खे मिलंदो आहे, जंहिंजो यादगार चित्र ठहियलु आहे ऐं उनजी पूजा बि थींदी आहे। निर्विकारी प्रवृत्ति में रही कमल फूल समान अवस्था ठाहिणी आहे। इहा देवताउनि जी खूबी आहे। हिन खूबी खे भुलिजण सां ई भारत जी अहिड़ी दुर्दशा थी आहे। हाणे पोइ अहिड़ी जीवन ठाहिण वारो ख़ुदि परमात्मा आयो आहे। हाणे उन्हनि जो हथ पकड़ण सां जीवन नैया पार थी। अच्छा, ओम शांति। अव्यक्त इशारो आहे। मां संगम युगी ब्राह्मण आहे। ये व्यर्थ संकल्प, अपवित्रता जा संकल्प, संस्कार शूद्र जा संस्कार व स्वरूप आहिनि। अहिड़ो अनुभव थिए कि अपवित्रता विस्मृति जा संस्कार जो मुंहिंजा अर्थात ब्राह्मणपन में न आहिनि, लेकिन शूद्रपन जा आहिनि। उन्हनि खे मुंहिंजो सम्झंदा आहियो त माया जे वश थी करे परेशान थी वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।